घोटकी पुलिस की वरी कार्रवाई। 5 पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस धाड़ियल साथी समेत मारिजी वियो। ओबावड़ो मां एसएस न्यूज़ के रिपोर्टर गुलाम अली रिंद मूजिब 6 नवंबर ते थाणो रावंती जे हद में एक डीएसपी, 2 सब इंस्पेक्टर और 2 पुलिस एहलकारनि जी शहादत में मुलविस धाड़ियल पंहिंजे साथी समेत मारिजी वियो। पुलिस मूजिब ॾोहारी वारदात जे इरादे से बीठा हुआ पुलिस के ॾिसंदे ही फायरिंग शुरू करे ॾिनी। पुलिस भी जवाबी फायरिंग कई। थाणो बेलो मीरपुर जे हद ड्रंग चारचड़ वट एसएचओ ए सेक्शन सब इंस्पेक्टर मोहम्मद अयूब डोगर जी सरबराही में एसएचओ बेलो मीरपुर सफ़ीउल्लाह अंसारी वडी नफरी साण करे कार्रवाई कई, जंहिंमें एक धाड़ियल हाकिम वल्द नवाज शर और आगो शर मारिजी विया। एसएसपी तनवीर तुनियो दावा कई है त हाकिम उर्फ हाको 5 पुलिस ऑफिसर्स और एहलकारनि जी शहादत वारे वाक़े में मुलविस हो। एसएसपी मूजिब कच्चे में ऑपरेशन दौरान मुकाबले में हाकिम और आगो शर मारिजी विया। हाकिम शर मथा 50 लाख रुपयनि जे इनाम की सिफारिश थियल हुई। कच्चे में धाड़ियलनि खिलाफ ऑपरेशन जारी रहंदो। होरा मारिजी वियल आगो शर जे वारसन मुकाबले के जुड़तू करार ॾेई छॾियो आहे। आगो शर जे वारसन जो चवणु आहे त पुलिस आगो शर के संदसि भाउ अयूब शर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ घुराए कूड़ो मुकाबलो ॼाणाए क़त्ल कयो आहे। इंसाफ़ कयो वञे।